जी नाज़रीन, खानपुर मार जो ओड मोहल्लो आहे जंहिंमें गुज़िरियल 3 महीननि खां वठी नेकाल जो निज़ाम बहितर न हुजण करे हितां जा रहवासी एहतजाज करे रहिया आहिनि, मुसलसल एहतजाज करे रहिया आहिनि। अॼु बि हिननि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे ऐं शदीद नारेबाज़ी कई आहे। पुछंदासीं त कहिड़ी तकलीफ़ुनि में आहिनि, उहे अचो त उन्हनि जे ज़बानी मूंखे ॿुधायूं। 3 महीना थी विया आहिनि, असांजो निकाल बंदि आहे। हिन वक़्त ताईं केरु असां वटि लड़ी न आयो आहे। TM वटि वञी थकी बीठा आहियूं, AC वटि विया आहियूं, दरख़्वास्त ॾिनी, DC वटि विया आहियूं, मिरपुर बि विया आहियूं साईं, हुते दरख़्वास्त ॾिनी थिए, पर हिन वक़्त ताईं असांजो कुझु बि गुज़ारो कोन थो थिए। न त इहो मसइलो असांजो हल नथो कयो वञे। 3 महीननि खां वठी असांजा आसरा ॾींदा, न त पोइ असां खानपुर आख़िर छॾे करे ॿिए कंहिं शहर में वेंदा, उते मसवाड़ ते जाइ वठंदा, उहो असांखे सहूलियत लॻे थी पई। हिन में असांखे को बि माना मसइलो हल नथो लॻे तो असांखे को दरख़्वास्त ॿुधंदो। असांजो इहो असां 3 महीनो नालियूं बंदि आहिनि, असां एॾा तंग थियूं, एॾा तंग थियूं, बाल्टियूं भरे 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 उहो बाल्टियूं भरण असांखे उहे पाणी नथा ॿाहिरि कढण ॾियनि, जंहिंजियूं जॻहियूं आहिनि साइड में, जिते ख़ाली जॻह पाणी हारूं था। जी बिल्कुलु, तव्हां एहतजाज कंदड़ जूं ॻाल्हियूं ॿुधायूं। हुननि चिताव ॾिनो आहे त जेकॾहिं फौरी तौर ते असांखे नेकाल जो निज़ाम बहाल न करे ॾिनो वियो त असां मजबूर थी पंहिंजी जनम भूमि अबाणा कख खानपुर मार शहर मां मजबूर थी छॾींदासीं। कैमरामैन अली जान सां गॾु साहिल काज़ी, सिंध TV न्यूज़, खानपुर मार।